है जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। रहमत भरी हिकायत इहो बि मनक़ूल आहे त इंतिकाल खां पोइ कंहिं हज़रत सैयदना अबू इस्माइल रहमतुल्लाह ताला अलैहि खे ख्वाब में ॾिठो त संदन जे सजदे जी जॻह नूर बणिजी वई आहे त पुछो अवां किथे आहियो? जवाब ॾिनऊं मां अहिड़े घर में आहियां जंहिंजा अहल यानी रहण वारा न हितां खां निकिरनि न ई उन्हनि खे मौत ईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। अहयाल उलूम में आहे ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आदत करीमा हुई त हमेशह सजदो ज़मीन ते ई कंदा हुआ। सजदे जी जॻह वग़ैरह ते मुसलो न विछाईंदा हुआ ऐं बहार शरीयत में बि बिना कुझु विछाए सजदो करणु मुस्तहब लिखियलु आहे। ताजदार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह पाक जे वेझो बाने जी इहा हालत सभ खां वधीक पसंदीदा आहे त उनखे सजदो कंदे ॾिसे जो पेशानी ज़मीन सां लॻाए रहियो आहे। जेसिताईं नमाज़ी जे मथे ते सजदे जे दौरान लॻल मिटी बाक़ी रहंदी आहे मलाइक उन लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि। जीअं त शहंशाह मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां को शख़्स जेसिताईं नमाज़ मां फ़ारिग न थिए पंहिंजी पेशानी जी मिटी न छंडे छो त जेसिताईं उनजी पेशानी ते नमाज़ जे सजदे जो निशान रहंदो आहे मलाइक उन लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा आहिनि। अल्लाह तबारक ताला